जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखलानी जी रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद जमीयत उलमा इस्लाम जे ज़िले उहदेदारनि जो अमीर डॉक्टर एची अंसारी जी सदारत में इजलास फ़लस्तीन ऐं लिबनान में जारी वहशियाना बरबरियत ऐं सिंधु ते गैर आइनी कैनाल ठाहिण जी साज़िश ते एहतजाज। ख़बर मूजिब जमीयत उलमा इस्लाम ज़िले जैकबाबाद जे मजलिस आमला तहसीलुनि जे अमीरान ऐं जनरल सेक्रेटरीज़ ऐं मुआविननि जो गॾियल इजलास ज़िले अमीर डॉक्टर अब्दुल गनी एची अंसारी जी सदारत में तालके ठुल्ल जे अमीर डॉक्टर खलील अहमद कोसो जी मेज़बानी में सदस्य रहाइश क़ाइदे थियो। इजलास में नौवन उहदेदारनि जो तारफ़ तंज़ीमी मामलनि ते मुशावरत समेत 28 नवंबर ते सखर में थींदड़ बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस बुज़ुर्ग मरहूम साईं अब्दुल समद हालेजो ऐं शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमर जी याद में थींदड़ कॉन्फ्रेंस के कामयाब बनाइण लाइ सॼे ज़िले में दौरे करण जो फ़ैसिलो कयो। इजलास में ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, सैयद शाह मोहम्मद शाह, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, अब्दुल कादिर चन्ना, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, हाजी मोहम्मद अब्बास मंगलानी, सैयद मोहम्मद शाह, मौलाना अब्दुल वहीद बिरोही, मौलाना नसरुल्लाह खनियो, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, कारी इनायतुल्लाह महर, अब्दुल्लाह अब्बास नूनारी, असदुल्लाह हैदरी ऐं ॿियनि अॻवाननि जमियत क़ाइदे जमियत मौलाना फज़ल रहमान जी जिद्दोजहद जे 26 आईनी तरमीमुनि में सूद जे ख़ात्मे ऐं ॿियनि तरमीमुनि खे पार्लियामेंट मां मंज़ूर कराइण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। उन्हनि चयो त सूद जो ख़ात्मो यहूद जो ख़ात्मो आहे, उन लाइ उन जे मुकमल ख़ात्मे ताईं जिद्दोजहद जारी रहंदी। इजलास में मज़लूम फ़लस्तीनी ऐं लिबनान में जारी वहशतुनि ऐं 91 जे इरसा एक्ट में तरमीमुनि करे 6 कैनालूं ठाहिण जी साज़िश ते एहतजाज कंदे चयो वियो त उन तरमीम सां सिंध जी ज़मीन ग़ैर आबाद थी वेंदी।